हाज़रीन तव्हां ॾिसी सघो था हिन महिल लाइव हिंगोर जा लाइन सुप्रिटेंडेंट हिंगोर जा रानीपुर मक़सूद अहमद मला साहब पंहिंजी निगरानी में लाइट कुछ इलाइक़नि जी बंदि कराए मख़सूस सिर्फ़ु पानी निकाली जे करे लाइट हलंदी आहे। अल्लाह साईं ख़ैरु कंदो। हिकिड़ो कुदरती सान्यो आहे हिंगोर जा लाइ हिकिड़ो तमामु वॾो सान्यो आहे। अब्दुल गफ़ूर सूमिरे जो अब आराम सां बा अब्दुल गफ़ूर सूमिरे जो पुटु हिन फ़ानी दुनिया मां जान छॾे वियो। करंट लॻण सबबि तमामु घणो ख़दशो आहे। हिन महिल बि 6 खां 7 फुट पाणी बीठो आहे। सॼी वापडा जी टीम पहुतल आहे। अल्लाह साईं ख़ैरु कंदो। नाली आहे भाउ हे भाउ मतू फ़क़ीर बि बीठो आहे। साईं तव्हां छा चवणु चाहींदो? साईं कहिड़ो मैसेज ॾींदो हिंगोर जा वारनि खे? मैसेज इहो ॾींदासीं पाण खे बिजली करंट हे जेको अॼु करंट लॻो आहे तव्हां हिसाब सां पंहिंजी ग़लतीअ जे लाइ लॻो आहे या कुदरती हिकिड़ी अलाह जे पासे ॾांहुं? कुदरती अलाह जे पासे ॾांहुं ओते बि थियो। अच्छा कुदरती आहे। हा अलाह जी तरफ़ां आहे, ग़लती काई बि कोन आई। तमामु घणो पाणी आहे। मींहं जे करे साईं ॾिसो पाणी थियो आहे। माण्हुनि जा घर सभु तक़रीबन बुॾल आहिनि। 6-7 फुट हिन महिल बि पाणी बीठो आहे। हुनजे घर में हिकिड़ो मातम जहिड़ो माहौल आहे। अल्लाह सिंह दुश्मन खे बि अहिड़ा ॾींहं न ॾेखारे। दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे बिल्कुलु बेशक हलणो आहे। सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त भलारो महीनो आहे, हुनजी मग़फ़रत लाइ दुआ जो हथ खणनि। अल्लाह से सभिनी खे हिमत ॾे ऐं अल्लाह साईं करे खेर जी बरसाति गुज़री वञे। हा शायदि हलायो वरी पुछां सोचो लाइट हला पानी था क्या चाहिए? हाँ हाँ पानी हाँ बिल्कुलु। हिंगोर जा जो लाइनमैन लाइन सुप्रिटेंडेंट अदा मक़सूद अहमद मला तव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि में ॿुधाईंदो त हिन वक़्तु राति जो तक़रीबन 2 टाइम थियण वारो आहे। अदा तव्हां हिंगोर जा वारनि खे छा मैसेज ॾियणु था चाहियो? सर गुज़ारिश इहा आहे त मां त मूंखे जीअं मैसेज मिलियो त हिन इलाइक़े में बरसाति जो पाणी घरनि में काए पियो आहे। सही इलाही माण्हुनि जो नुक़सानु थी रहियो आहे। फिल फोर महिरबानी करे ड्रेनेज जो हलायो त असां हलायो। मां कोशिशि कई इलाइक़ा कटे ऐं ड्रेनेज खे हलायो। मुंहिंजी कलाक 2 कलाक हली हुन खां पोइ मूंखे मैसेज मिलियो त कंहिं जिते करंट लॻो आहे कंहिं छोकिरे खे। इलाही सर असांखे अफ़सोस थियो आहे। असां जेका कोशिशि कईसीं, असां जेको बेनिफिट वठणु चाहियूं पिया त माण्हुनि जो नुक़सानु न थिए ऐं उनखां वधीक असांजो नुक़सानु थी वियो। उनमें असांजो कसूर कोन्हे, अल्लाह ताला जी ॻाल्हि हुई। असां पंहिंजे तरफ़ो भरपूर कोशिशि कईसीं त शहरनि जो नुक़सानु न थिए। पर हाणे हुन माण्हू को जेको नौजवान छोकिरो हुयो थी वियो आहे त अल्लाह जी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु असां पूरो इलाइक़ो बंदि करे ड्रेनेज खे चालू कयो आहे त हिन इलाइक़े में तक़रीबन 5 खां 6 फुट पाणी बीठो आहे घरनि में। असां कोशिशि था कयूं त पाणी निकिरे। लोड शेडिंग कैंसिल था करायूं ऐं असांजी पंहिंजी टीम बि पूरी आहे। असां तसली सां इलाइक़े खे सर्च कयो आहे त कंहिं बि इलाइक़े जी लाइन जेको आहे उहा फ़िलहालु शॉर्ट कोन्हे का। बाक़ी हिन खां अलावा जेके महिला आहिनि मां अपील थो कयां दोस्तनि खे त महिरबानी करे पंहिंजे नंढे ॿारनि खे ऐं माल मवेशी जेको आहे वापडा जे तर्तीबात खां ॻोल्हण खां थोरो परे रखनि त जेको ॿियो नुक़सानु खां बची सघे। अल्लाह ताला हुनखे जन ते फिरदौस जा ॾिनो। बंदि कयो। हला तो